नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे ठुल में खबर ॾींदा हलूं त ठुल में नौजवान शहरी एहतियात तरफां टाउन कमेटी ठुल खां रैली शहर के मुख़्तलिफ़ चौकन खां थींदे तालका अवामी प्रेस क्लब ठुल अॻियां एहतजाज मुज़ाहिरो करे रोड बंद करे छॾियो। मुज़ाहिरे खे ख़िताब कंदे अज़ीज़ अहमद जाखरानी, इम्तियाज़ सिरकी, यार मोहम्मद ऐं ॿियनि चयो त ठुल शहर के मसलन में बिजली, गैस, डेरेज ऐं मिठो पानी ऐं ॿिया केतिरा ई मसला आहिनि। हुन जे लाइ असां रोडनि ते निकिता आहियूं। हिननि वधीक चयो त हिते जी बिजली ऑफिसरनि करोड़े रुपयनि जी बजट मिलण बावजूद भी हिननि शहर में पुराणियूं तारियूं न मटायूं वयूं आहिनि। हिननि खे घुर्जे त ठुल जे शहर में मुख़्तलिफ़ चौकन में तारूं किरण रोज़ जो मामूल बणियल आहे। अल्लाह ताला ख़ैर कयो जो को भी जानी नुक़सान न थियो। हिननि चयो त गैस जा बिल हर महीने अचनि पिया पर शहर में गैस जो नालो ई न आहे। पूरे शहर अंदर गैस मुकम्मल बंद है ऐं शहर में मिठे पानी जी स्कीम लाइ मंजूर कयल पैसा मिलण बावजूद शहर में स्कीम मुकम्मल कई वञे। हिननि आला हुकाम ऐं वस वारनि खां मुतालबो कयो त शहर जे मसइलनि जो नोटिस वठी हिननि खिलाफ़ कार्रवाई कई वञे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।